उहो कमु कजे जो लाल बि लभे ऐं प्रीत बि रहिजी अचे। दोस्तो, हिकिड़े शहर में बादशाह जे पुट, वज़ीर जे पुट, काज़ीअ जे पुट ऐं कोटवाल जे पुट जी पाण में प्रीत हूंदी हुई ऐं चइनी खे आम तरह 4 यार करे सॾींदा हुआ। हिक दफ़े 4 यार सफ़र में निकिता। खेनि रस्ते ते हिक घाटे झंग में राति पइजी वई। पाण में ठहराव कयऊं त हिकिड़ो ॼणो वारे ते पहिरो ॾे। पहिरियों पहर बादशाह जो पुट पहिरो ॾियण लॻो ऐं ॿिया सुम्ही पिया। अञा घड़ी खन मस गुज़री त संदसि निगाह हिकिड़े नांग ते वञी बीठी, जेको चांड्रोकीअ राति में पंहिंजी मण कढी उन सां रांदि करे रहियो हो। बादशाहज़ादे खे मण जे ख़ासियत जी ख़बर हुई, सो छा कयईं जो मिटीअ जो बुक भरे खणी नांग जे अखियुनि ॾे उछलायईं, जंहिं करे हू अंधो थी पियो ऐं शहज़ादे उहा मण खणी खीसे में विधी। ॿिए पहर ते वरी वज़ीर जो पुट पहिरे ते उथियो ऐं चौंकी ॾियण लॻो। थोरे वक़्त खां पोइ हुन जी बि नांग ते नज़र पई ऐं उन जी मण हथ करे पंहिंजो वक़्तु गुज़ारे पाण सुम्ही पियो ऐं काज़ीअ जो पुट पहिरे लाइ उथियो। 3 पहर में काज़ीअ जे पुट बि पहिरो ॾेई अहिड़ीअ तरह हिकिड़ी मण हथ कई ऐं उन खां पोइ कोटवाल जो पुट पहिरे लाइ उथियो। उन्हीअ बि हिकिड़ी मण ॿियनि दोस्तनि वांगुरु हथ कई। हर हिक दोस्त खे जेका मण हथ आई हुई सा दर हक़ीक़त लाल हुई। कोटवाल जो पुट, जंहिं ॿियनि दोस्तनि जेतिरो माल न ॾिठो हो न वाइठो हो, तंहिं दिलि में ख़्यालु कयो त ॾिसां त हुननि वटि बि का मूं जहिड़ी क़ीमती शइ आहे या न। तंहिं करे टिनी सुम्हियल दोस्तनि जे सामान ऐं खीसनि जी तलाशी वठी हर हिक जे खीसे मां लाल कढी पंहिंजे लाल सां गॾु सुथण जे उबदाणे में लिकाए छॾियईं। शहज़ादे, वज़ीरज़ादे ऐं काज़ीअ जे पुट पंहिंजे पंहिंजे लाल जी चोरीअ जो अहवाल हिक ॿिए खां बि लिकाए छॾियो, मगर अफ़सोस टिनी खे हो। उन्हीअ झंग मां लंघण खां पोइ वॾो शहर नज़र आयो न, जंहिंजो बादशाह निहायत इंसाफ़ पसंद हो। ही सभु बादशाह जी कचहरीअ में आया ऐं बादशाह वटि इन्हनि लफ़्ज़नि में फ़रियाद कयऊं त लाल बि लभे, प्रीत बि रहिजी अचे। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी वीचार हेठि अची वियो। घणो ई ख़्यालु कयईं, मगर कुझु बि सम्झ में न आयुसि। दरबार मां आए महलात में वियो, न कंहिंसां ॻाल्हायईं न ॿोलायईं, वञी पलंग ते पासीरो थी पइजी रहियो। शहज़ादी जा संदसि वॾोर न्याणी हुई, तंहिं संदसि इहो हाल ॾिसी सम्झी वरितो त बाबा अॼु कंहिं वॾे मूंझ में आहे। इहो ख़्यालु करे पीउ वटि आई ऐं चयाईंसि त बाबा साईं, ॿियो त ख़ैरु आहे, अॼु एतिरे क़दुरु कहिड़ी ॻाल्हि जो वीचार आहे। बादशाह खेसि ॿुधायो त अॼु मूं वटि फ़ैसिलो आहे त लाल बि लभे, प्रीत बि रहिजी अचे। इन्हीअ मूंझ मुझाए विधो आहे। शहज़ादीअ चयोसि त इहो फ़ैसिलो सवलो आहे, मुंहिंजे हवाले करियो त आउं पाण ई फ़ैसिलो कंदसि। ॿिए ॾींहं ते बादशाह 4 माण्हू यानी शहज़ादो, वज़ीरज़ादो, काज़ीअ जो पुट ऐं कोटवाल जो पुट शहज़ादीअ ॾे मोकिले छॾिया। शहज़ादीअ चयनि त आउं अव्हां जो फ़ैसिलो कंदसि, मगर शर्त इहो आहे त अव्हीं 8 ॾींहं मूं वटि मानी खाओ, यानी अव्हां मां रोज़ानो हिकिड़ो मूं वटि अची पंहिंजी मानी खाईंदो, पोइ पंहिंजे 3 दोस्तनि जी मानी खणी पियो वेंदो। हुननि क़बूल कयो। पहिरें ॾींहुं शहज़ादो मानी खाइण वियो। शहज़ादीअ खेसि मानी न खाराई, मगर जंहिं खट ते हू मानी खाई रहियो हो तंहिं ते हिकिड़ो लाल बि रखियईं, मगर शहज़ादे उन ॾे निहारियो बि कोन, छाकाणि त हुन उन्हीअ खां बि वधीक क़ीमती लाल पंहिंजे घर में ॾिसी छॾिया हुया। हू पाण मानी खाई 3 दोस्तनि जी मानी खणी हलियो वियो। अहिड़ीअ तरह ॿिए ॾींहुं वज़ीरज़ादो वियो। शहज़ादीअ उन जी खट ते बि 2 लाल रखिया, मगर वज़ीरज़ादे अखि खणी उन्हनि ॾांहुं निहारियो बि कोन। 3 ॾींहुं वरी काज़ीअ जे पुट जो वारो आयो, जंहिंजे अॻियां शहज़ादीअ 3 लाल रखिया, मगर हुन उन्हनि ॾे को बि तवजो कोन कयो। 4थे ॾींहुं कोटवाल जे पुट जो वारो आयो। शहज़ादीअ उन जे अॻियां बि लाल रखिया। कोटवाल जो पुट, जंहिं कॾहिं बि अहिड़ो अछो ऐं आला शराब न पीतो हो, सो उते पीअण सां मदहोश थी वियो ऐं लॻो बकशक करण। शहज़ादीअ खे चवण लॻो त शहज़ादी साहिबा, तो वटि रुॻा 3 लाल आहिनि, मगर मूं जहिड़े ग़रीब वटि इन्हनि खां बि घणो बहितर ऐं वधीक क़ीमती 4 लाल आहिनि। ईअं चई उन्हीअ मदहोशीअ जी हालत में उहे पंहिंजे सुथण जे उबदाणे मां कढी शहज़ादीअ जे आॾो रखियईं। शहज़ादीअ उहे 4 लाल पाण वटि रखी छॾिया ऐं दिलि में ॾाढी ख़ुशि थी जो चोर लधईं। 5हें ॾींहुं वारे ते वरी बादशाहज़ादो आयो। उन खे मानी खाराए ख़ुशि करे उन्हनि 4 लालनि मां हिकिड़ो लाल ॾेई चयईंसि त खण पंहिंजो लाल ऐं सुञाण त इहो अथई या को ॿियो। हुन जवाबु ॾिनो त हाओ, इहो मुंहिंजो लाल आहे। अहिड़ीअ तरह वारे वटीअ सां सभिनी खे पंहिंजो पंहिंजो लाल मिली वियो ऐं कंहिंखे बि ख़बर कान पई त उहे कंहिं वटां निकिता। अहिड़ीअ तरह लाल बि लधऊं ऐं प्रीत बि रहिजी आयनि। मतिलबु त जेकॾहिं को मामिलो दरपेश
अचे त उनखे अहिड़े नमूने निबेरजे जो मामिलो बि ठही वञे ऐं मुहबत बि न वञे। दोस्तो उमेद आहे त हीअ वीडियो बि तव्हांखे ज़रूर वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर बि कंदो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान कादिर बख्श कल्होड़ो अव्हां खां मोकल थो वठे। अल्लाह वाही।